घोटकी में माथेला मोमल जी माड़ी लॻ ॻोठ जाड़ो ख़ान बोज़दार जे रहवासियुनि जो बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज इंसाफ़ जी घुर कई वई। ॻोठ जाड़ो ख़ान बोज़दार जे रहवासी माहिर ग़ुलाम शबीर बोज़दार अॼु नवाज़ बोज़दार पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु एहतजाज कंदे चयो त बिरादरी जे बासरनि माशूक बोज़दार, नादिर बोज़दार, न्याज़ बोज़दार, शेरल अली गोहर, वारिस बोज़दार ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त हू असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जॾहिं त ज़मीन जो घोटकी जी अदालत में केस हलंदड़ आहे, पर हू अदालत जे हुकुम खे थुॾे असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जॾहिं त हुननि असां मथां घोटकी ऐं जरवार थाणे ते 2 धार केस दाख़िल कराया आहिनि। हुननि वधीक चयो त हू मुसलसल असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते ॻोठाणनि चीफ जस्टिस सेशन ऐं सिविल जज घोटकी समेत SSP घोटकी खे अपील कई त खुदारा बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे कूड़ा केस ख़तमु कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।